ॿिए पासे वांखे अहम ख़बर ॾियूं पिया गौसपुर मां एसएसपी अमजद अहमद शेख जी अॻवानी में 5 ॾींहं बि कचे में ऑपरेशन जारी आहे। ऑपरेशन दौरान पुलिस 5 खां वधीक घरनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो, जॾहिं त ॾोहारी फरार थी विया। दुरानी महर जे कचे मां फरार थियल ॾोहारियुनि सहूलियतकारनि वटि पनाह वरिती आहे। एसएसपी जो इहो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं। गौसपुर मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर बरकत भयो असां सां लाइन ते मौजूदु आहे। बरकत, ऑपरेशन जे हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मां अवांखे ॿुधाईंदो हलां त एसएसपी कशमोर अमजद अहमद शेख जी अॻवानी में अॼु 5 ॾींहं ते बि पुलिस जो ऑपरेशन जारी रहियो। मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़री बख़्तरबंद गाॾियूं साण करे दोदा पुलिस पिकट भरिसां पुलिस रूपो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस कार्रवाई कई त जवाबदार फरार थियण में कामयाब थी विया। पुलिस 5 खां वधीक घरनि खे बाहियूं ॾेई साड़े छॾियो आहे। राब्तो करण ते एसएसपी कशमोर अमजद अहमद शेख आवाज़ न्यूज़ जो ॿुधायो त दुरानी मार्ग जे कचे वारे इलाइक़े में रहंदड़ धाड़ेल पुलिस जे मुसलसिल ऑपरेशन बाद दुरानी मार्ग जे कचे वारे इलाइक़े मां पुलिस जे खौफ़ मां फरार थी सहूलियतकारनि वटि पनाह थी आहे, पर जल्द घुर्बल रूपो जवाबदारनि ऐं सहूलियतकारनि खे ज़िंदा या मुर्दा गिरफ़्तार कयो वेंदो। जी ठीकु आहे, वरी महिरबानी बरकत खां आगाह करण जे लाइ।